यानी बैत में भी उनजो ॾिसो न केॾो हिकिड़ी उनजो एहसास ऐं उनजो जेको आहे सो गज़ल जेको उनजो आहे वाई उनजी जेका आहे हर सिंफ़ जंहिं सिंफ़ वारीअ मंझि विञाया तुंहिंजा पेरा मूं शाम लथी आहे न या हूअ मूंखे ॾाढो वणंदी आहे वाई अयाज़ जी त वाका वाका वाह मां पई थी सुञ सॾे को ॼाणा काॾे विया हाय हाय हाणे आव न आव असां या असां पलियो आसरो ॿ टे कड़ियूं मींहं जूं हाय हाय ॿ टे वाका करे मींहं जूं वाका करे वाह हाणे आव न आव हाणे आव न आव अखर अंगर जीअं हूअं उजामी थो वञे अखर अंगर जीअं हूअं उजामी थो वञे पर मूं लिखियो ईअं सदियुनि ताईं ॼर कंदो हा 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 एॾो क्लेम आहे हिकिड़ो इहो एतमाद आहे हिकिड़ो पंहिंजी शाइरीअ ते वॾी ॻाल्हि अखर अंगर जीअं हूअं उजामी थो वञे पर मूं लिखियो ईअं सदियुनि ताईं ॼर कंदो मूं चयो मेंदीअ खे त खे उथी फुटी पओ मूंखे कई 100 रता घुरिजनि हथड़ा हाय हाय ऐं उन में ॾिसो न आर्टिस्टिक ऐं उन में अंदरि अंदरि केॾो पैगाम आहे हा ओतिरो आर्ट ऐं वॾी शाइरी जेका आहे उहा आई आहे त पंहिंजी धरतीअ जे ज़रे ज़रे जे जेका दिलि जी धड़कन आहे उनखे पाण में समाए छॾणु ऐं ॿियो कमाल इहो त उन हिकिड़ो नओं डिक्शन नओं असलूब नओं घाड़ेटो ॾिनो गज़ल जेको हिकिड़ो रवायती हिकिड़ो उन जेको आहे सो फारसी गज़ल जे असर हेठो या उर्दू गज़ल उन नयूं तशबीहूं पंहिंजी धरतीअ जूं ऐं कमाल जी वरी उन में ॾिस अदल रवानी ॾिस न जी मिसाल हिकिड़ो ॾियूं त मेले में तूं तनहा तनहा कंहिंखे ॻोल्हीं थो हथ में गजरा अख में ॻोढ़ा कंहिंखे ॻोल्हीं थो सरस्वतीअ जे मंदर भरिसां बीठो आझाई कहले तरसे तुंहिंजी वीणा कंहिंखे ॻोल्हीं थो वसंदो रहंदो आहे तो वटि सावण सारी राति ॻोढ़ा ॻाढ़े नेण निमाणा कंहिंखे ॻोल्हीं थो तूं ई हिकिड़ो पागल आहीं पूरे पागल खाने में पागल सारा तोते खिलंदा कंहिंखे ॻोल्हीं थो मेले में तूं तनहा तनहा कंहिंखे ॻोल्हीं थो ठटे जी हवा में गुलाबी बदन हा ठके कीअं अजरक सॼो वास वन हा 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 या पिरीअ जे पखे में वञी थो आया त टिड़ी आहे टांगुर ॿ टे फूल खण सितारनि भरे उब हेठां न सुम सितारा ॾिसी यादि ईंदई सॼण या पोइ इहो त ही अणॼाण ॼाणूं ही बेसम्झ सम्झूं भरी बज़्म में मूं अकेलो गुज़ारियो तूं ॻोढ़नि में ॻूढ़ो वञी ॾिस त तोखे पतो पए असांखे या कंहिं मुर्क मारियो लड़ियो सिज लकनि में पंहिंजो थकु खणी हा हा मुर्कियो भिट धणी ॾिसी शे ख़याल खे वाह वाह छो त उते ई वञी पाड़े में उनजी पाड़े केतिरा थी विया परे पर दिलि वटां नाहे परे थी वाह शाइरी तुंहिंजी अयाज़ केतिरा थी विया परे पर दिलि वटां नाहे परे थी शाइरी तुंहिंजी अयाज़ ज़िंदगीअ जे साहिलनि ॾे ॼण त छोलियुनि जा वरे थी शाइरी तुंहिंजी अयाज़ सिंध जो चहिरो उदास मुर्क जा उन ते तरे थी शाइरी तुंहिंजी अयाज़ दर्द में ॾे थी दिलासा प्यार जूं ॻाल्हियूं करे थी शाइरी तुंहिंजी अयाज़ केतिरा थी विया परे पर दिलि वटां नाहे परे थी शाइरी तुंहिंजी अयाज़ वाह वाह अयाज़ वरी जेको सिंगारली सलीम अल्लाह जन्नत नसीब करे उन जेको हिकिड़ो गीत ॻायो हो अयाज़ जो उहो त मूंखे एॾो वणंदो आहे देस छॾे पर देस रुले थी देस छॾे पर देस रुले थी दिलड़ी थी दीवानीड़े देस छॾे पर देस रुले मुंहिंजी इहा ख़ुशनसीबी आहे एॾी वॾी शाइर सां मां वेझो रहियुसि ऐं हुन मूंखे हमेशह पंहिंजो दोस्त ई सम्झो ऐं को फ़र्क़ु न रखियो हालांकि हाणे अहसासु थिए थो केतिरा अज़ीम पल हुया हिन लाइ अयाज़ गुल पंहिंजो प्रोग्राम ॾिसंदो हूंदो वधीक सुरीलो आहे पर इन जो हिकिड़ो बंद ॿुधाईंदुसि अदल अञा बि मूंखे जेको वणे थो इन भाई जो को बि न रोके को बि न टोके को बि न रोके को बि न टोके
नेहो ना नादानीड़े नादानीड़े नीयो ना नादानीड़े देश छॾे परदेस रुले अयाज़ गुल बि रहंदो मूंसां गॾु हॉस्टल ते दरेजा में ऐं अयाज़ तव्हांजो आवाज़ बि माशाअल्लाह सुभान अल्लाह ख़ासि तौर दुख जी न पुॼाणी आहे हर शख़्स कहाणी आहे एहसास बिना माण्हू अख़बार पुराणी दूर थींदा वञनि उॻाईंदो आहे घणो दूर थींदा वञनि तूं अञा थो जीअं हायड़े जीअड़ा ओचितो मूं ॾिठो उभो आसाए थो रात कारी हुई ॾीअड़ा ॾीअड़ा हाणे हिकिड़ो वाइदो जातो त सिज जहिड़ा पिरी रोज़ पाता पए तो लिकी लीअड़ा हाय 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 तूं अञा पियो जीअं हायड़े जीअड़ा सो मुंहिंजो तव्हांखां हिकिड़ो वाइदो वठिणो आहे यादि अॼु वरी छांव ॻोल्ही पियो वाह पंधु ॾाढो परे आहे पंधु वाइदो अलाए कहिड़ो इहो तो तव्हां त अची वियो छो जो तव्हां सां बि अलफ़ सां अलफ़ हिकिड़ो ॿियो बि आहे अयाज़ गुल खे ज़रूरु तव्हांजो पासो हा हिन महफ़िल में सुकून में अयाज़ ज़रूरु अचिणो आहे ऐं छो जो अयाज़ न रुॻो मूंसां गॾु रहियो पर मज़े जी ॻाल्हि आहे त मुंहिंजे बि वॾड़े पुट जो नालो पिरी आहे अयाज़ जे पुट जो नालो बि पिरी आहे पिरीअ खे बि मुंहिंजो प्यार ऐं मोहबतूं ऐं भाभी खे बि असांजा सलाम ऐं मोहबतूं ऐं हाणे ॻाल्हि पाण थोरो अॻिते वधायूं था ऐं उनखां पोइ वरी तव्हांजे गीत ते बि ईंदासीं जंहिंमें ज़िक्र आहे ख़्वाबनि जो नेणनि में वेहण जो मोहबतुनि जो पर मुंहिंजे ख़्याल में पाण साईं तनवीर खे यादि कयूं बिल्कुलु छो त ही वॾी शख़्सियतूं जीअं अॻु बि मूं ज़िक्र कयो त तनवीर अब्बासी शेख अयाज़ तनवीर अब्बासी मुंहिंजो उस्तादु साईं शेख अयाज़ बि उस्तादु रहियो शाइरी माना बाद में जेका बि वरी पोइ शाइरी थी मां अक्सर करे साईं वटि खणी ईंदो हुओ करेक्शन कंदा हुआ तनवीर अब्बासी साहिब बि मुंहिंजी शाइरी करेक्ट कई भई उन में PhD में मुंहिंजा उस्ताद हुया PhD में अच्छा PhD कहिड़े सब्जेक्ट में कयो तव्हां असल में मुंहिंजो हुयो जदी सिंधी शाइरीअ ते मुंहिंजो इरादो हुयो मां जॾहिं यूनिवर्सिटी में आयुसि त लाज़मी यूनिवर्सिटी में असांखे रिसर्च करणी थी पए त PhD खां सवाइ प्रमोशन कोन थो मिले हुनखे ज़रूरी हो हिकु त इहो ॿई ॻाल्हियूं बि हुयूं जेके ज़रूरत बि हुई ऐं प्लस मुंहिंजी पंहिंजी बि हिकिड़ी ख़्वाहिश हिकिड़ो रिसर्च डॉक्टरेट कयो हुन ते हा त उन में बि इहो त मुंहिंजी जदी शाइरी ते ऐं उन वक़्तु डॉक्टर साहब बि असांजो गाइड हुते हुयो यूनिवर्सिटी में हाणे त नवां रूल्स आया आहिनि त PhD गाइड थी सघे थो अॻु में आलम स्कॉलर खे रखंदा पीर हुसामुद्दीन राज़ी साहिबु गाइड हुयो मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी साहिबु गाइड हूंदा हुया यूनिवर्सिटी में तनवीर अब्बासी गाइड हो ऐं मुंहिंजे लाइ इहो फ़ख्र जी ॻाल्हि बि आहे ख़ुशी जी त डॉक्टर साहिबु मुंहिंजो गाइड हो ऐं फुल फ्लेज डॉक्टर जी शख़्सियत बि हिकिड़ी हर दिलि अज़ीज़ मोहबत ॾियण वारी भरियल भाकुरनि जी जेको आहे न नंढे वॾे दाणो हर का दिलि हीरनि जी खाण ॾिस त सही अणजा या पोइ अमी बि पारस न आयो सुपरी असीं बि पारस न आहियूं प्यार छुही वियो पाण ॿिन्हीअ खे सोना थी पिया आहियूं त उहो त बाज़ारी हिकिड़ी शख़्सियत आई आहे ऐं वरी उन्हनि जी ख़्वाहिश इहा हुई त सिंधी अदबी संगत ते कापी हुई छाकाणि सिंधी अदबी संगत जो जेको रिकॉर्ड आहे या इहो डावाडोल लॻो पियो आहे ऐं जॾहिं असां हलाए वेंदासीं मतिलबु हुन इहो त असां हलाए वेंदासीं या तव्हां सची जनरल सेक्रेटरी बि रहियो काफ़ी अर्सो संगत पर मूंखे हुननि पाण ईअं चयो त तव्हां हिन ते हिन मौज़ू ते PhD कयो त ॿियो पोइ वरी न करे सघंदा छाकाणि त हिन वक़्तु जेके माण्हू जीअरा बि आहिनि जेके सिंधी संगत सां लाॻापियल जेके अॻुवान रहिया सही त तव्हां हुन ते कयो पोइ मूं हुनजी ख़्वाहिश ते इहो त शेख अयाज़ जो जेको तनवीर अब्बासी साहिब जी निगरानी में मूं हुन ते हाणे हीअं था करियूं अदल त तव्हांजो गीत तव्हांजे हिन नज़्म सां लिंक करियूं था बिलावल MCR में वेठो आहे आरिफ़ तव्हां बि वेठा आहियो शहज़ाद बि वेठो आहे मां ही नज़्म पढ़ंदुसि हिन नज़्म खां पोइ फ़ौरन अरशद महमूद जी वाई जेका आहे जे मां ख़्वाब हुजां उनखे तव्हां लिंक कंदो पहिरीं मां नज़्म पढ़ी वठां ठीकु आहे जीअं नज़्म जो आख़िरी लफ़्ज़ आहे ओ सॉरी वाई वाई मुंहिंजी छांव में रांदियूं रहंदा हीउ जेको आहे सो इन सिटर खां पोइ तव्हां उनखे शामिल कजो ही नज़्म आहे तुंहिंजे घर जे दरवाज़े ते मां सालनि ताईं बीठो रहियुसि इंतज़ार जूं अखियूं वक़्त जा कांग कढी विया मेण जहिड़ा सपना आस्ते आस्ते गरंदा रहिया ऐं जॾहिं तूं पंहिंजे घर खां ॿाहिरि निकितीअ मुंहिंजे वजूद में गुल टिड़ी पिया टारी टारी झूमण लॻी तूं मूं ते ओपरी निहार कई ॼण त सुञाणींदी हुजी ऐं वरी घर हली वई मां सोचां थो तुंहिंजे दर ते बीठे बीठे मां वण बणिजी वेंदुसि ऐं हिकु ॾींहुं तुंहिंजा ॿारड़ा मुंहिंजी छांव में रांदियूं रहंदा